अरे सर बराव फसल दी छा कलो हलो तो हलो इन फसल में जेके गुल टड़िया है मां तो वही ॾिसी रहियो आहियां। अरे सर यो फसल पे परायो है आई गुल पे पराया। अरे बेवकूफ़ मां तो ससुई के ॾिसी रहियो आहियां। हाँ रे सर मां बस ससुई जी गाल करे रहियो आहियां। ससुई हाणे जमाल जी आहे ऐं शादीशुदा आहे। जानू तोखे तो या खबर ही ना है त ससुई अज भी सिर्फ ऐं सिर्फ मुंहिंजी आहे मुंहिंजी। ऐसे छजो ससुई के पाण जंहिं मक़सद लाइ आया आहियूं न ॿुधायां असांजो मक़सद ससुई के ॾिसण न सरदार शाह जमान सां शमीर जो सौदो करणो आहे ऐं हुन खां पैसा वठणा आहिनि। ना जानू हाणे मां इन शाहज़मान खां पैसा न पर ससुई। ऐसे ससुई हाणे पराओ गुल आहे ससुई हाणे तव्हांखे कोन मिलंदी। इन करे त चवां थो रे सर वक़्तु ज़ाया न कयो हलो तो सरदार शाह जमान सां मिली शमीर जो सौदो कयूं। हाँ जानू शमीर सिरे सौदो त थियणो ही थियणो पर मां शाहज़मान ॾांहुं अकेलो वेंदुसि। हल तोखे वापसि हली कर छॾियो। शेरो यार कुछ कर खबर ना है तो यो बहादुर असां केड़ो असर कंदो। शमीर खान मां छा कयां मां पाण तो वांगुरु ॿधो पियो आहियां। यार शेरू तू एक थाड़ेल ऐं तू इन्हनि हालतुनि मां गुज़री चुको आहे। तोखे ख़बर आहे त इन्हनि मसइलनि में छा कबो आहे का टलक आहे। हो ये कम की पट शेरू साम कातन पियो चई कातन वो कातन सरक 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 अच्छा कातन जल्दी कर शमीर कातन के पक्का हुई त मामा बंगुल मुझी सार हलां तू जल्दी कर असांखे खोल। तू फिक्र न कर शमीर मां अची वियो जल्दी कर। शमीर पारेदार पियो तू तू कातन खोल असां टे आहियूं। तू फिक्र न कर मां बंगुल खे चवंदुसि तोखे ज़रूर छॾाईंदुसि। जेकॾहिं पारेदार अची मूंखे मारे रखंदो। अरे कातन हेॾ कातन लगे थो त तोखे खुटी खयूं बीठी आहे। तोखे इहा हिम्मत कीअं थी सरदार शाह ज़मान जे दर टपण जी। हाशिम मूंखे ख़बर आहे त तूं सरदार जो केतिरो वफ़ादार आहे। हाणे घणा नंबर न ठाहे जॾहिं ॿ मोतबर पाण में ॻाल्हाइनि त नौकर खे विच में ॻाल्हाइण जी इजाज़त नाहे हूंदी। बहादुर ज़बान खे कंट्रोल में रख। हाशिम मुंहिंजो नौकर न पर मुंहिंजो माइट आहे। ख़बर आहे मूंखे चङी तरह ख़बर आहे त सुखे जा साला घणा हूंदा आहिनि। सरदार साईं मां तव्हां सां सौदो कयां। अरे तुझी हैसियत मुझे नौकरन जड़ी भी ना है।
तू छा सौदो कंदे मूसा जल्दी ॿुधाए छो आई मूं वटि फालतू वक़्तु न आहे। ठीक आ, जेकॾहिं तोखे शामीर जी ज़रूरत न आहे त पोइ मूं वटि बि फालतू टाइम न आहे, मां वञा थो। शामीर बहादुर कहिड़ो सौदो करण आयो? शामीर मूं वटि आहे ऐं मां शामीर खे विकिरो करण लाइ आयो आहियां। बंगुल मूंखे शामीर जा 3 लख रुपया ॾियण लाइ तयार आहे। तूं ॿुधा सरदार शाहज़मान त तूं घणा पैसा ॾींदे? बहादुर छा सच्ची बची शामीर तो वटा? हा, शामीर मूं वटि आहे। ॿुधाए त शामीर जे सिर जे बदिरां तूं मूंखे केतिरा पैसा ॾींदे? हिक टेटी पाई बि न ॾींदोसांइ। बहादुर जेकॾहिं असांखे शामीर हथ न आयो असां चुप करे वेही रहंदासीं, पर तो जहिड़े पहाड़ी खां मदद कोन वठंदासीं। ठीकु आहे त पोइ मां वञा थो। दर्श बहादुर असांखे कीअं पक थी त शामीर तो वटा? थी सघे थो तूं असां सां धोखो करे वञी। शामीर मूं वटि आहे। अॻ में शामीर तव्हां जे हवाले कंदुसि, पोइ मां पंहिंजी रक़म वठंदुसि। पैसा घणा वठंदे? पूरा 50 लख रुपया। 1 रुपयो न घटि न वधि। हाणे पक थी त शामीर तो वटा, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजे घर पहुचण खां पहिरियां शामीर खे मुंहिंजा माण्हू खंभे खणी ईंदा। हल हाणे हल, इज़त सां हलियो वञ, न त हितां बेइज़तो करे कढंदोसीं। हाणे मां बि ॾिसां थो त तव्हां शामीर खां पलान कीअं था वठो। कर ख़बर कादन शामीर जेको पतो पियो? हाँ रे सर, शामीर खान की खबर पइजी वई है। काथे आहे शेरू शामीर? जल्दी ॿुधा। रे सर, बहादुर खान वटा है शामीर खान। हू रोज शामीर खान जी जाइ बदलाईंदा रहनि था। रे सर, जेकॾहिं तव्हां अॼु शामीर खान खे न छॾायो त थी सघे थो त सुभाणे वरी शामीर खान खे ॻोल्हणो पवे। कादन पोइ देर न कर, शेरू जे यारनि खे वठी अच। असां अॼु ई अॼु शेरू ऐं शामीर खे आज़ाद कराईंदासीं। ठीकु आहे रे सर, त पोइ मां हलां। ससी, पंहिंजे घर वापस मोटी अच। जिद न कर। ज़ाल मुड़स जी त इहा किरकिर हलंदी रहंदी आहे। मुड़स केर आहे? मुड़स तूं? काश काश जमाल मां उन ॾींहुं तुंहिंजी मुड़सी परखे वठां हां, जंहिं ॾींहुं बहादुर मुंहिंजो दग झलींदो हुयो ऐं तूं वेचारो थी ॾिसंदो हुए। हाणे तूं बि मूंखे मेणा थी ॾीं। सच थी चवां मां जमाल, सच थी चवां तोखे। काश मुंहिंजी अखियुनि ते तुंहिंजे इश्क जी पटी न बदल हुजे हां। ॾिस ससी, तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं ज़ाल मुड़स वटि ठहंदी आहे, माइटनि वटि न।
सुठो अथई त मोटी अच। पंहिंजो पर्दो रख ऐं मुंहिंजो बि पर्दो रख, न नत छा फाइल ॾींदे मूंखे ॾेई छॾजांइ, मां बि ॾिसां थी। त पोइ ठीकु आहे, वक़्तु आयो न त पोइ ॾिसंदोमांइ। दिलावर जड़े जी कही तो फट मारे जानो नहीं। इसी छातो जलाल है फल शमी रखे। हेलो दादी लोग दे छाओ सत को कहे रे सर जे करे रे बहादुर खान वट टाइम कोने त पो छा थी पियो मां जो वेठी आया हुकुम कर। अरे त पो मुझे इलाज जे लाइ को हकीम को तबीब गोल न। हाय लारे से हिकड़ो हकीम आ उन जे हथ में वडी शफा है वो तो जो इलाज कंदो गुलाबी जोड़े में। ऐसे हुन वट हर बीमारी जो इलाज आ तो के सांडे जो तेल हंदो ब मालिशू कंदई न तो सफा फरनो थी वे गुलाबी जोड़े में। अरे हाँ त जल्दी कर को वारो कर इन हकीम के आण त मुझो इलाज करे। रेसे हकीम चवे पियो त जेको तुंहिंजे रेस के कण के यारो थक लगो आ न ऐं वो चिबो थी बी रहियो आ तेल ठाहियो आ तेल छो त तुंहिंजे कणखे में रत ॼमी वियो आ रत हाणे वो तेल मूंखे ॾींदो मां तोखे मालिश ॿ कंदुसि बस 2 दफ़ा मालिश कंदो मई न त इंशाअल्लाह तव्हां चाक चङा भला थी वेंदो गुलाबी जोड़े में। रबी मार गो सिद्धो थी हलण जहिड़ो थिया सिजाए त ॿियनि जूं बाहूं मां कीअं थो टुकर कयां त पोइ हकीम खे वठी आ त मुंहिंजी तबियत बि ॾिसे ऐं मुंहिंजो इलाज बि करे। हाँ तो वैसे हीअं वियसि 4 कलाकनि में मोटियसि गुलाबी जोड़े में। हाशिम असांखे माफ़ बराबर छोकरे बाराणी कई पर हाशिम खां माफ़ी वठ। मूंखे माफ़ कर हाशिम, मूंखां गलती थी वई, आइंदा अहिड़ी गलती न थींदी। चाचा खुदा बच कर तूं असांजो वॾो ई 12 लख इज़तूं पर हिन विलायती चूज़े खे समझाए त वॾनि जो अदब करण सिखे। खुदा बच कर मीरा हिन राज जी राजी आ
मां भाणे उन जे अॻियां कंध खणी न ॻाल्हाईंदो आहियां। नखे इहा जुरत कीअं थी जो हुन मीरा जे शान में गुस्ताखी कई आहे। ही बाबल साईं जो ॾोही आहे। हिनखे चओ त बाबल साईं खां माफ़ी वठे। सरदार साईं असांजो अबू आहे, उनखां हथ ॿधी माफ़ी वठंदासीं, पर तव्हां बि छोकिरे जा वॾा आहियो, तव्हां हिनखे माफ़ कयो। खुदा बख़्श वॾो आई, तूं अॼु ॾींहं ताईं कंहिंखे कुझु बि न चयो आहे, ऐं न चवंदे माफ़ी तो वारो पुट ई जमाल वठंदो। मां त हथ ॿधी बीठो आहियां। जमाल, असां तोखे माफ़ कयो, पर ससी हाणे तोखे कान मिलंदी। हाशिम, इहा सॼी शैतानगिरी बसरा जी आहे, ॻाल्हि में कुझु बि न आहे। बसरा हरू भरू वते थी फीणा विझनि। अबा, माइन जे चवण ते ससीअ जो घर न फिटाए। इहो फ़ैसिलो त ससी खे करणो आहे। मां ससी खां पुछां, पोइ तव्हांखे वरंदी ॾींदुसि। ठीक है हाशिम, ससी समझदार है, पर आपके समझाए। चाचा खुदा बख्श कर, मां त पंहिंजी न्याणीअ जो घर आबाद ॾिसण थो चाहियां, पर तुआरे छोरे में लक्षण बि त हुजे न। हाशिम, मूंखे माफ़ कर, आईंदा अव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। ठीकु आहे, इन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। कहिड़नि ख़्यालनि में घुमायो रे सर? सोचां पियो त शामिर ऐं शेरू जो छा कयो। रे सर, भाॼी धप करे वेंदी आहे न त पोइ टके जी बि न रहंदी आहे, ऐं दुकानदार उन्हनि खे उछलाए छॾींदो आहे। शेरू ऐं शामिर बि हाणे धप करे विया आहिनि। ॿिन्हिनि खे घुमाए रख रे सर। ये खोटा शिकार की छा कने? मुंहिंजी त इहा सलाह अथव, ठोके छॾ ॿिन्हिनि खे कारतूस, पंहिंजो हां ठारियो। आख़िरी हरबो हलाए था ॾिसूं, इन पंगुल खां पैसा घुरी था ॾिसूं। जेकॾहिं पैसा मिली विया त तॾहिं बि शामिर खे मारींदुसि, जेकॾहिं पैसा न मिलिया त पोइ बि इन शामिर खे मारींदुसि ई मारींदुसि। इहो कमु कयो रे सर, पंहिंजा पैसा वापसि थी वेंदा, पलांद बि थी वेंदो। त पोइ जलाल तूं वञी इन पंगुल खे ॿुधाए त तुंहिंजो भाणेज शामिर बहादुर ख़ान जी कैद में आहे, जंहिंजी आज़ादीअ जो मुल 50 लख रुपया आहे। पोइ जेके बि पैसा ॾे उन ते तूं सौदो डन करे अचीस। अरे सर, ये जलाल खे न मोकिलियो, हिकु दफ़ो बंगुल सां फोन ते ॻाल्हाए ॾिसो। ठीकु आहे, सौदो फोन ते था मोकिलियो। अदा दिलावर केॾांहुं था वञो? भेण राजुल, सरदार साईं जी ओता करे पियो। अदा थोड़ो तरसो त सही। भेण, तरस त मुल्क में रहियो ई न। दिलावर, मूंखां नाराज़ आई छा? न, मां तोखां नाराज़ छो थींदुसि? त पोइ न दुआ न सलाम न ॻाल्हाइण, ईअं ई हलियो थो वञी। ॻाल्हाइण लाइ बाक़ी बचो ई छा आहे? दिलावर, शायद तू हिम्मत हारे वेठो आहीं। हा, सच इहो आहे त हाणे तुंहिंजे साम्हूं थियण जी मूं में हिम्मत कान रही आहे। दिलावर, अॼु बि हिन मीरा जो मन तुझे लाइ तासो आ। जे मोटी अची त दिल जी प्यासी धरतीअ जे लाइ मेंग मलार थी मोटी अच। मीरा, दिलावर तोखां परे नाहे, बस भटकी वियो आहे। हा मीरा, मां तुंहिंजे आस पास आहियां। गौर सां ॾिस त मां
उते ही बीठो आया। वाह ऐं वारी दिलावर खे लटे छॾियो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे वजूद खे लगी लगी वाह वयस संगड़ा ढकजी पई खणे पसा पसण कां पिरीअ जे। मोहब्बती माण्हुनि जो मेलो ज़रूर थींदो अदा। मां तव्हांजे अंगण ते नंढड़नि गुलड़नि खे खेॾारींदसि। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं मां पंहिंजे हथनि सां भाइटनि ऐं भाइटनि खे खेॾारींदसि। न अदी न, इहो नामुमकिन आहे। दिलावर ऐं मीरा रेल जूं पटड़ियूं आहिनि, न छिॼी सघंदासीं ऐं न ई वरी मिली सघंदासीं। हल राजला त हलऊं, जेकॾहिं बीठासीं न त वरिया गुज़री वेंदा। हिन सिकायल अखियुनि खे कॾहिं बि ड्रो कोन थींदो। ऐं हा दिलावर, राजुल पंहिंजे भाइटनि ऐं भाइटनि खे ज़रूर खेॾारींदी। तूं मुंहिंजो इंतज़ार कजांइ।